छा माज़ूरी मजबूरी ना है? अल्लाह साईं जी हिन हसीन कायनात में इंसान के अशरफुल मखलूक़ात जो दर्जो हासिल है। छो त इंसान जॾहिं चाहियो समुंडनि ते हुक्मरानी कई ऐं जॾहिं चाहियो त आसमान के छुहण जा मनसूबा जोड़िया। इहे सभु कम इंसान एक तंदुरुस्त ज़हन ऐं एक तंदुरुस्त जिस्म के बलबूते ते अदा करे थो। जेकॾहिं कंहिंजो ज़हनी तवाज़ुन ठीक ना है तो हू दुनिया जहान मां बेज़ार रहे थो, पर जेकॾहिं कंहिंजो जिस्मानी तवाज़ुन ठीक न हुजे ऐं का माज़ूरी हुजे त न सिर्फ़ पाण दुखनि जे दंदल में हूंदो आहे, पर हुन जा घर बाती तकलीफ़ में मुब्तला हूंदा आहिनि ऐं हुननि जो घर दुखनि ऐं सूरनि सां भरियल हूंदो आहे। अहिड़ी ही ॾुखायल कहाणी फैज़गंज जे ॻोठ बसीरे में भी जन्म वरितो आहे। साम्हूं नज़र ईंदड़ ही घर अज़्म मोहम्मद लाशारी जो आहे, जंहिंखे अल्लाह साईं औलाद जी नेमत सां त नवाज़ियो, पर उहा भी अहिड़ी बीमारी में मुब्तला जंहिंजो न उन्हनि वटि इलाज न ई वरी इलाज करण लाइ पैसा। असां मोटियासीं, असां ग़रीब हुआसीं, न पहुची सघियासीं, काॾे कोन खणी वियासीं। पोइ हिननि जे जिस्म में एतिरी बि ताक़त न आहे जो हू हली सघनि या वरी जिस्म ते वेठल मख के तड़ी सघनि। अहिड़ी लाचारी जहिड़ी ज़िंदगी गुज़ारण जे बावजूद बि ज़क़्वात, उशर या वरी बेनज़ीर इनकम सपोर्ट में हिननि जा नाला ई न लिखिजी सघिया आहिनि, छो त असां वटि कानून जी बालादस्ती कंहिंखां बि ॻुझी कोन्हे। केतिरनि ई वॾनि इस्पतालनि में इलाज लाइ बि ॾेखारियो, पर वॾनि इस्पतालनि जा वॾा बिल तंहिं करे मजबूर थी वापसि पंहिंजे कखाउनि घरनि ते मोटणो पियो। पीछे थियनि, पढ़ंदे आहिनि, स्कूल वेंदे आहिनि, पीछे थियनि, न जंहिंमहिल कोन्हे, न घुमनि, न की घुमनि, न की फिरनि, न की मानी खा सघनि, न की को पासा उथला सघनि। डॉक्टर को लिखनि से डॉक्टर जवाब की त असां बसि ॿार आहियूं, ग़रीब आहियूं। हितां जा सरकारी अमलदार तो हू बि ग़रीबनि जो अहसासु न कंदा आहिनि, पर इंसानी हमदर्दी जा दावेदार MPA MNA या वरी तालका एडमिनिस्ट्रेटर भी कॾहिं ज़रूरी न समझो त असांजे हल्के में भी को माण्हू आहे जेको पंहिंजे न्याणियुनि जी क़िस्मत ते रोई रहियो आहे। असां बि चकर कयूं, सरी कोन पिया ॿुधो। आख़िर कोई तो हुजे जेको ॿुधाए त ही पोलियो आहे या का ॿी बीमारी जंहिं टिनी न्याणियुनि जी तंदुरुस्तीअ खे मुक़दर जी ज़ंजीर सां ॿधी छॾियो आहे। उहा कहिड़ी ताक़त आहे जेका हिननि जे जिस्म खे घुमण बि नथी ॾे। को तो हुजे जेको हिननि जे अंदर में सुॾकंदड़ अरमाननि जो अज़ालो करे, कोई तो हुजे जेको हिननि जे एहसास के समझे, ऐं कोई तो हुजे जेको चवे त ही चवणी ग़लति आहे, माज़ूरी मजबूरी नाहे।